This program is sponsored by Jade King, Training Right, Career Bright, Vivekanand Education Society, Supreme Universal, Beyond Spaces, Suman Ramesh Tulsiani Charitable Trust. सिंधी मुझो मान आहे, सिंधी मुझी शान आहे। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन। गाने बजायो, बोली बजायो। यो छो, अरे कुछ ता गम कम कयो। असांजी सत कैटेगरीज आहिनि, सभिनी खे ॾिसी असां ते करम कयो। खबर जी नजर सिर्फ ऐं सिर्फ सिंधु दर्शन ते। 100 गुल खपन माला ठाहिण जे लाइ, त 100 ॾिया बि खपन आरती सजाइण जे लाइ, पर हिकु अकेली वूमेन ही काफ़ी आहे घर के खुशहाल बनाइण जे लाइ। वूमेन यानी मां, भेण, ज़ाल ऐं धीअ, जिन जे रहंदे ज़मी जन्नत थी वई। अॼु जन्नत थी आहे चेंबूर जी स्वामी विवेकानंद एजुकेशन सोसाइटी, जिते भारतीय सिंधु सभा वूमेन्स डे ते आयोजित कयो डांस, ड्रामा ऐं सिंगिंग जो दिल ठारींदड़ प्रोग्राम। मेहमानन में शामिल हुआ BES ट्रस्टी श्री दिनेश टहलियानी जी पंहिंजी अर्धांगिनी लक्ष्मी टहलियानी जी सां गॾु, वीना भाटिया जी, आशा रोहड़ा जी, स्वर्गीय दादा झमटमल वाधवानी जी सुपुत्री ज्योति कानूगा जी, BSS मुंबई प्रेसिडेंट शक्कू राम चंदानी जी, प्रोग्राम जी सदारत कई निर्मला चावला जी, दादा चंदीरामानी जी, वल्लभ झावेरी जी, सोनिया श्राफ ऐं शोभा वाधवा जी भी उन प्रोग्राम में प्रस्तुत हुआ। चंदा वीरानी, रानी मनचंदा, ज्योति चंदीरामानी ऐं ध्रुव फेरवानी प्रस्तुत कयो हिकिड़ो शानदार नाटक। ख़बर ते नज़र रखी सिंधु दर्शन ताणी मोकिलियो थाने मां आशा रोहड़ा जी। उन खां पोइ असांजो अॼु जो प्रोग्राम अचण वारी पीढ़ीअ खे थैलीसीमिया जी भयानक बीमारी खां बचाइण लाइ मध्य प्रदेश जे रतलाम में 5 ऐं 6 मार्च जे ॾींहंनि ते 2 शिविर थैलेसीमिया माइनर ऐं सिकल सेल जांच शिविर जा लॻाया विया, जंहिंमें 361 माण्हुनि जांच कराई। इन शिविर जो आयोजन करण वारियूं संस्थाऊं हुयूं आर्ट ऑफ लिविंग परिवार ऐं शहीद हेमू कालाणी पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट। ख़बर ते नज़र हुई समाज सेवक दादा थदाराम तोलानी जी। छत्तीसगढ़ के भाटापारा शहर में वसियल बाबा गरीबदास दरबार में मनायो वियो वर्सी उत्सव, जंहिंमें भक्तन के आशीर्वाद ॾियण पहुता सिंधियुनि जे गढ़ उल्हासनगर जा साई काली जी ऐं रायपुर जे शादानी दरबार जा संत साई युधिष्ठिर लाल जी। हिन ख़बर ते नज़र हुई रायपुर मां किशन चावला जी जी। अज फिल्मी न्यूज़ जे सेगमेंट में मिलायूं था तव्हां खे एकता कपूर बालाजी टेलीफिल्म जे सुपर हिट कलर्स ते टेलीकास्ट थींदड़ सीरियल ये हैं मोहब्बतें, जंहिंमें सिंधी ॿारनि अनीता हासनंदानी सां गॾोगॾु कमु करे रहियो आहे असांजे सिंधु दर्शन जो सनी किशन ऐं गौरव वाधवा। सिंधी असांजो मान आहे, सिंधी असांजी शान आहे। सिंधी जिते भी वसंदा आहिनि उते जे समाज सां गॾु खीर में खंड वांगुरु मिली वेंदा आहिनि। इन ही सिलसिले में ओमान जे सलाला शहर जी हिकु संस्था इंडियन सोशल क्लब सलाला ऐं ITS लेडीज़ फोरम पारां रखियो वियो हिकु कॉम्पिटिशन मिस्टर एंड मिसेस परफेक्ट सुल्तान कबूस मल्टीपर्पज़ हॉल में, जंहिंमें सुहिणो सहयोग हो ITS लेडीज़ फोरम जी कमिटी मेंबर हिंदुस्तान जे अजमेर शहर में पैदा थियल प्रसिद्ध सिंधी गायिका श्रीमती गीता खानवानी जी। मुंबई BMC इलेक्शंस 2017 में बीजेपी जी धुआंधार सफलता जी लिखी वई सुनहरी दास्तान। इन में सिंधियुनि जो बि योगदान विसारे न सघंदासीं। हिन सफलता जो जश्न वार्ड नंबर 21 मां बीजेपी पार्टी जी विजेता
श्रीमती शैलजा विजय गिरकर खे सम्मानित करे मनायो। कांदीवली जी मशहूर सिंधी संस्था वी सिंधीज़ हिन सम्मान उत्सव में शामिल हुआ प्रेसिडेंट चंद्र भाटिया, सेक्रेटरी सुरेश वाधवा, वाइस प्रेसिडेंट राखी मीरचंदानी ऐं श्याम भगवानी जी। खबर ते नजर हुई सोनिया बेलानी जी। सिंधी साहित्य अकादमी सिंधी कवियत्री सम्मेलन भोपाल जे रविंद्र भवन में मध्य प्रदेश संस्कृति परिषद ऐं विजडम ऑफ वुमेन भोपाल पारां सिंधी साहित्य अकादमी निदेशक राजेंद्र प्रेमचंदानी जी जी मौजूदगी में ऐं डॉक्टर शीला बालचंदानी जी सदारत में सिंधी महिला पोइट्स प्रस्तुत कयो पंहिंजी कविताउनि जो नज़रानो। शिरकत करण वारनि में मुख्य हुयूं कमला गोकलानी, इंदिरा पूनावाला, वीना शिरंगी, द्रौपदी चंदानी, मीना शहदादपुरी, गीता गोकलाणी, चंद्रा सायता, वंदना कंगरानी, रश्मि रामानी ऐं नीलू मेघ जी। प्रोग्राम ते पंहिंजी नज़र रखी सिंधु दर्शन ताणी मोकिलियो भोपाल मां राजेंद्र प्रेमचंदानी जी ऐं अहमदाबाद मां हीना अगनानी जी। सभिनी सिंधी भेनरुनि खे वुमेन्स डे जूं लखे करोड़े वाधायूं। खुशनसीबी असांजी कि वुमेन्स डे ते सिंधी लिविंग लेजेंडरी सिंगर नूर बेगम आडवाणी जी ऐं उभरंदड़ कलाकार गीता खानवाणी जी गॾिजी करे तव्हां सभिनी खे ॾियनि थियूं वाधायूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अॼु वुमेन्स डे आहे, अॼु इंटरनेशनल वुमेन्स डे आहे। सो अॼु सभिनी भेनरुनि खे दुनिया में जेके बि आहिनि तिन सभिनी खे असांजे पारां लख लख वाधायूं हुजनि। मुंहिंजे लाइ तमामु ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त मां दीदी जिन सां गॾु आहियां, दीदी नूर बेगम सां गॾु आहियां। दीदी अॼु पाण ॿई ॼणा मिली करे कुझु गुनगुनायूं था। ज़रूरु। ऐं पंहिंजे मधुर आवाज़ में पेश थियूं कनि ही सुरीलो गीत। पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ राति बंबूर में अला रही वञ राति बंबूर। पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ राति बंबूर में अल्लाह रही वञ राति बंबूर में। पेरे पवंदी मां चवंदी, पेरे पवंदी मां चवंदी। तव्हीं ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहंनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हालचाल ख़बरुनि में। चोयों इंटरनेशनल सिंधी सम्मेलन अलायंस ग्लोबल सिंधी एसोसिएशन जे तत्वाधान में हिन साल 17 जून खां 25 जून ताईं झूलेलाल क्रूज में सिंगापुर खां हांगकांग ताईं हिंदुस्तान मां निकिरी विश्व जे हिकिड़े सुहिणे शहर दुबई में कलाकार श्रीमती हंसा जेसाणी जी लॻाए रही आहे हिकु रंग बिरंगी कला प्रदर्शनी 12 अप्रैल खां 15 अप्रैल ताईं दुबई जे वर्ल्ड ट्रेड सेंटर में। असांजी पहिरीं कैटेगरी आहे कल्चरल कैटेगरी, ॿी आहे इवेंट्स कैटेगरी, टी आहे न्यूज़ जंहिंमें ॾिसंदा देश दुनिया जी ख़बरूं, चौथी आहे शॉर्ट प्ले मज़ो मजाकिया हर हिकु हूंदो उन में प्ले, ऐं पंजी आहे म्यूज़िक कैटेगरी जंहिंमें हूंदा सुरीला गाना, छही आहे ऑल कैटेगरी यानी सॼी मज़े वारी ॻाल्हि उन में हूंदी, ऐं पोइ सती आहे वेल विशर कैटेगरी जंहिंमें असांजा वॾा प्रोमिनेंट सिंधी पंहिंजो इंटरव्यू ॾेई करे असांजो मान सम्मान वधाईंदा। असांजी सभ्यता ऐं संस्कृति असांजो अक्स, असांजी इमेज ऐं ज़िंदा आहे असांजे ॿारनि जो ख़्याल, असांजे ॿारनि जी संभाल, नई अचण वारी पीढ़ी जी संभाल। तो दोस्तों इन उम्मीद सां गॾु कि तव्हां असांजी इन कोशिश खे पसंदि कंदा ऐं ज़रूरु ॾिसंदा रहंदा असांजी 7 कैटेगरी जा प्रोग्राम। जय झूलेलाल।